ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों सबक अव्वल अल्लाह की तरफ से इस्तग़फ़ार करा तो गुनाह की माफी करा तो जी इस्तग़फ़ार के तमाम नेकन की शाहिद जेकी कुछ मजलिस में तवा इन नाचीज निकम्मे नालायक बदकार गुनाहगार के बारे में ॿुधो ऐं कंहिं बि तारीफ़ जो लाइक़ न आहियां न को इन्हनि जी तारीफ़ ॿुधी मूंखे ख़ुशी थी आहे न इन शइ जो ख़्वाहान आहियां बल्कि जेके लक़ब अलक़ाब ऐं जेकी ॻाल्हियूं बयान कयूं वञनि थियूं सच पुछो त मूंखे तकलीफ़ पहुचंदी आहे कंहिं बि तारीफ़ जो लाइक़ न आहियां इन्हनि जेकी कुझु बयान कयो इन्हनि सभिनी तारीफ़ुनि खे पंहिंजे मुर्शिद करीम जी बारगाह में मोटायां थो जेके इन्हनि तारीफ़ुनि जा लाइक़ हुया हक़दार हुया जंहिंजी मुहबत असां सभिनी खे हिते गॾु कयो आहे ऐं जंहिंजे उर्स पाक में असां सभु हाज़िर थिया आहियूं अल्लाह करीम जल शानहू असांजी हीअ हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए साहिब मज़ार जे रूह पुरफतूह खां उन्हनि जे फयूज़ात खां बरक़ात खां असांजे क़ल्ब ऐं बातिन खे मुनव्वर फरमाए अल्लाह करीम जी दर दुआ है हज़रात नक्शबंदियुनि जे रूहानी फैज़ खां असां सभिनी जे सीननि खे रब सिराब फरमाए जिते
अल्लाह जे दोस्तन जो उर्स पाक थींदो आ उते उन साहिब उर्स बुजुर्ग जे रूह सां गॾु उन सिलसिले जा जेकी बि अरवाह आहिनि मशाइखनि जा उन्हनि जी बि नज़र करम भी थींदी आहे ऐं बाज़ औकात उहे रूह ख़ुद हाज़िर भी थींदा अल्लाह करे उन्हनि मशाइखनि जे पाक रूहनि खां असां सभु पंहिंजे क़ल्ब ऐं बातिन खे मुनव्वर कयूं। अज़ीज़ान गिरामी अल्लाह जे पाक कलाम जा फतह सूरत जी 29 नंबर आयत जा जेकी अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया इन्हनि लफ़्ज़नि जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे वल्लज़ीन मअहू ऐं उहे माण्हू जेके इन महबूब सां गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार ये काफ़रनि जे मथां सख्त आहिनि रुहमाउ बैनहुम हिक ॿिए में तमाम घणा रहम दिल आहिनि वॾी शफ़क़त ऐं बाज करण वारा आहिनि तराहुम तू उन्हनि खे ॾिसंदे रुकअन सुजदा घणा रुकू कंदड़ ऐं घणा सजदा कंदड़ आहिनि यब्तगून फضलन मिन अल्लाह व रिदवाना इन्हनि रुकू ऐं सजदन मझां इन्हनि इबादतुनि ऐं बंदगियुनि मझां उन्हनि जो गर्ज़ ऐं गायत उन्हनि जो मक़सद ऐं मंशा यब्तगून चाहिनि था तलाश कनि था फضलन मिन अल्लाह अल्लाह वटों फज़ुल ऐं अल्लाह जी रज़ा उहे जेकी इबादत कनि था सजदा कनि था उन्हनि जो मक़सद आहे त अल्लाह जो फज़ुल मिले ऐं अल्लाह जी रज़ा नसीब थिए सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथर सुजूद उन्हनि जे चेहरनि ते तूं ॾिसंदे त घणनि सजदनि जे करे तोखे आसार सजदनि जा नज़र ईंदा उन्हनि जे चेहरनि में घणी इबादत जे करे घणी बंदगी जे करे शब बेदारी जे करे रातुनि जे जागण जे करे ॾींहंनि जो रोज़न रखण जे करे सिर बस सुजूद थी वञण जे करे उन्हनि जे चेहरनि ते तोखे इबादत जा आसार नज़र ईंदा इहो इन पुरानी लफ़्ज़नि जो तफ़सीरी तर्जुमो हुयो इन कुरान पाक जे लफ़्ज़नि जे अंदर बतौर ख़ास टिनि शयुनि जो ज़िक्र आहे हिकिड़ो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे हबीबन करीमन जी रिसालत मुहम्मदीयह जो ज़िक्र आहे अब हिन खे जाइ जो वेहण जो पुराणे ते राम कयो रिसालत मुहम्मदीयह जो ज़िक्र आहे त मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल आहे हबीबन करीमन जी रिसालत जो ज़िक्र आहे ऐं उन खां पोइ वल्लज़ीन ऐं उहे माण्हू केर माण्हू जेके रातियुनि जा जागण वारा इबादत करण वारा बंदगी करण वारा घणनि सजदन करण वारा घणनि रुकू करण वारा रातियुनि जो जागण वारा फुरसानुम बिन नहार ॾींहं जो घोड़नि ते चढ़ी जिहाद करण वारा रुहबानुम बिन लैल रातियुनि जो जागी जागी अल्लाह जे हुजूर में सजदन करण वारा अल्लाह जी रज़ा ॻोल्हण वारा अल्लाह जी इबादत करण वारा काफ़रनि ते सख्ती करण वारा हिक ॿिए में रहम करण वारा वल्लज़ीन ये अल्लज़ीन उहे माण्हू आहिनि जेकी इन्हनि खूबियुनि सां नवाज़ियल आहिनि एक मुहम्मद आ जेको अल्लाह जो रसूल आहे ऐं ॿिया इहे माण्हू आहिनि जेके हिननि खूबियुनि वारा आहिनि तव्हांजो बिल्कुलु तवजह चाहींदुसि मुरे ध्यान कयो अल्लाह फरमाए थो
त जेकी ये माण्हू आहिनि वल्लज़ीन ये माण्हू जेके काफ़रनि ते सख़्ती था कनि मोमिननि सां बाझ था कनि ये रातियुनि जे जागण वारा ये ॾींहंनि जो नफ़िल पढ़ण वारा अल्लाह जे हुज़ूर रब जी रज़ा चाहण वारा ये केर आहिनि हुज़ूर जा असहाबी केर आहिनि ॻाल्हायो ये केर आहिनि असहाबी मोहम्मद ऐं उन जा असहाबी ये ॿ हक़ीक़तूं आहिनि हिकिड़ी हक़ीक़त मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे ऐं ॿी हक़ीक़त सहाबा किराम आहिनि जेकी हिननि खूबियुनि वारा आहिनि जिन खे ख़ालिक ऐं मालिक रब्बुल आलमीन उन्हनि जूं खूबियूं उन्हनि जूं ख़सलतूं उन्हनि जा गुण उन्हनि जा शान उन्हनि जा मान उन्हनि जा दर्जा उन्हनि जा इज़तूं ऐं उन्हनि जा मर्तबा अल्लाह पाण जो बयान फरमाए इहा हक़ीक़त आहे पर इन जे विच में हिकिड़ो लफ़्ज़ आहे मअहू जेके मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु आहिनि मीम ऐं मा जी माना है गॾिजी वञण गॾु थियण मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इहे माण्हू जेकी आबिद ज़ाहिद नेकोकार बरगुज़ीदा बणिजी विया रज़ी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु जो जिन खे सर्टिफिकेट मिली वियो अल्लाह इन्हनि खां राज़ी थी वियो ये अल्लाह खां राज़ी थी विया इन्हनि ॿिनि हक़ीक़तुनि खे जोड़ण जो लफ़्ज़ विच में क़ुरान आंदो आहे मअहू जेके मोहम्मद सां गॾु आहिनि उन जी मईयत में आहिनि उन जी रिफ़ाक़त में हिन उन जे मुसाहिबत में हिन उन जी सोहबत में हिन उन महबूब जे नेड़े हिन करीब आहिनि वेझो आहिनि इन नबीअ जी कुर्बतुनि में हिन इहे लफ़्ज़ जेको मअहू जो आहे सॼो राज़ इन लफ़्ज़ मअहू में मोहम्मद जी रिसालत बरहक आहे पर उन जे फयूज़ात जो ज़ुहूर कीअं थियो सहाबन जे ज़रिए मोहम्मद जो फैज़ मोहम्मद वटां क़ुरान उम्मत खे कीअं मिलियो अगर मदीने वारो साईं इमाम आहे त उन जा मुक्तदी ऐं जमायती इहे आहिनि वल्लज़ीन जेकॾहिं मदीने वारो साईं कमांडर इन चीफ आहे जेकॾहिं सालारे आला आहे त उन जा सिपाही केर आहिनि वल्लज़ीन मअहू जेके इन सां गॾु आहिनि जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा आलिम आलिमन जो इमाम आहे सारी दुनिया खां वॾो आलिम आहे त उन जे इल्म जो ज़ुहूर कीअं थियो तूं ऐं मां त 1.5 साल पोइ थिया आहियूं न तूं असां त सदियूं बाद में पैदा थिया आहियूं मुजतहिद पोइ थिया फ़क़ीह पोइ थिया आलिम मुफ़स्सिर मुहद्दिस फ़क़ीह मुजतहिद इमाम वली गौस कुतुब कलंदर सब पोइ थिया पर मोहम्मद जे फैज़ जो मज़हर केर हुया वल्लज़ीन मअहू जेके मोहम्मद सां गॾु हुया जेके हिन नबी सां गॾु हुया वेझड़ो हुया जेके महबूब जी कुर्बतुनि में हुया महबूब जे वेझड़ाइप में हुया हुजूर जी मईयत मदीने वारे साईं सां गॾु हुजण हुजूर जी रिफ़ाक़त उन्हनि जा रंग मटाए छॾिया उन्हनि जा ढंग मटाए छॾिया उन्हनि जूं सूरतूं मटाए छॾियूं उन्हनि जूं सीरतूं मटाए छॾियूं उन्हनि जा अखलाक मटाए छॾिया उन्हनि जा अतवार मटाए छॾिया उन्हनि जा मुक़द्दर मटाए छॾिया जेकी क़ुरान फरमाए थो त मिन क़ब्लिही लफ़ी दलालिन मुबीन हबीबन जे अचण खां अॻु में उहे खुली चिटी गुमराही में हुया ये उहे साॻा न हुया जेके न्याणियुनि खे खॾूं खणी पूरींदा हुया पंहिंजे बच्चनि खे जेरो पूरींदा छा इहे माण्हू न हुया केर हुया उहे जेके क़ुरान चए थो दलालिन मुबीन में हुया खुली गुमराही में हुया उहे केर हुया तूं मां न हुयासीं इहे ई माण्हू हुया जेके न्याणियुनि खे जेरो पूरींदा हुया
इहे ही माण्हू हुया जेकी काफ़िलनि खे लुटींदा हुया। इहे ही माण्हू हुया जेकी जन में नंग नामूस जो ख्याल न हुयो, जेकी हिकड़े घोड़े जे करे जंग छेड़ींदा हा त सालन जा साल उन्हनि जा नस्ल उन घोड़े जे पुठियां बर्बाद थी वेंदा, हज़ारे माण्हू क़त्ल करे छॾींदा हिकड़े घोड़े जे ख़ातिर। इहे साॻा माण्हू हुया, पर अॼु उहे रुहमा बैनहुम बणिजी विया, हिक ॿिए में रहम दिल बणिजी विया। इहे साॻा हुया जेके हिक ॿिए जे खिलाफ तलवारूं म्याण मां कढियल हूंदियूं हुयूं, लड़ाई जे लाइ हर वक़्तु तैयार हूंदा हा। इहे साॻा माण्हू आहिनि अॼु रुहमा बैनहुम। छा इहे साॻा माण्हू न हुया? लात खे केरु पूॼींदो हो, मनात खे केरु पूॼींदो हो? मातली वारा उज़्ज़ा तो न ॾिठो, काबे में 360 बुत तो न रखिया हुया। इहे ई माण्हू हुया जन बुत काबे में रखिया हुया, पर अॼु उहे अल्लाह वहदहू ला शरीक जा पूॼारी आहिनि। अॼु उहे साॻा माण्हू हिकु अल्लाह जी वहदानियत जा क़ाइल आहिनि। अॼु उहे साॻा माण्हू जन जूं रातियूं फिस्क ऐं फुजूर में गुज़रंदियूं हुयूं, अॼु उन्हनि जूं रातियूं अल्लाह जी इबादत में रुकअन सुजदन बणिजी। छाजे करे? हिननि जा रंग कीअं मटिया, हिननि जा ढंग कीअं मटिया? महू मोहम्मद जी रिफ़ाक़त, मोहम्मद जी सोहबत, मदीने वारे साईं जी सोहबत इन्हनि जा इखलाक मटाए छॾिया, इन्हनि जूं सूरतूं ऐं सीरतूं मटाए छॾियूं। मदीने वारे साईं सां गॾु रहण, सोहबत करण, सोहबत में वेहण, इनखे चइबो आहे असहाबी। ॻाल्हायो छा चइबो आहे? असहाबी। असहाबी लफ़्ज़ जी माना छा आहे? सोहबत करण वारो, मजलिस में वेहण वारो, नबी जो दीदार करण वारो, नबी जे पुठियां निमाज़ पढ़ण वारो, नबी सां गॾिजी जिहाद ते वञण वारो, नबी सां गॾिजी काफ़रनि सां लड़ाई करण वारो। जॾहिं नबी हले उन जे घोड़े जी दज़ उॾामे त असहाबी जे लिंगन ते पवे। जॾहिं नबी निमाज़ जे लाइ इमामत जे मुसले ते बीहे त असहाबी पुछऊं बि चवे पुठीअ हिन इमाम जे। पहिरियों शान आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, वो रसूल आहे, पहिरियों शान आहे रसूल जो। ऐं उन खां पोइ अगर शानन में वॾो शान आहे त असहाबी जो। सारी दुनिया जा गौस, कुतुब, कलंदर, औताद, अबदाल, उजबा, नुकबा, आमाद, ये सब गॾु कजन हत्ता के जलीलुल कदर ताबई उवैसे करनी जेको ताबई आहे ऐं जंहिंजे लाइ मदीने वारे साईं खुद पंहिंजे ॿिनि यारनि खे मोकिलियो आहे त उवैस खां दुआ घुरायो मुंहिंजी उम्मत जे लाइ। उवैस गॾु थियनि, गौस कुतुब गॾु थियनि, पर असहाबी जे कदमनि मां उथण वारी जेका दज़ आहे, पर असहाबी जे घोड़े ते चढ़ियल हुजे उन घोड़े जे सुंबन मजा जेका धूड़ निकिरे, गौस ऐं कुतुब ऐं कलंदर, भिटाई ऐं कलंदर ऐं वक्त जा ज़माने जा कुतुब ख्वाजा ऐं दाता उन दज़ जे मट नथा बणिजी सघनि। असहाबी जो शान एॾो वॾो आहे। छाजे करे? महू मिठे मोहम्मद सां गॾु हुया। कंहिंसां गॾु हुया? मदीने वारे सां गॾु हुया।
खुद न थे जो राह पर औरों के हाथी बन गए, खुद न थे जो राह पर औरों के हाथी बन गए। क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। एक अरब ने आदमी का बोलबाला कर दिया, खाक के जर्रों को हम दोषे सुरैया कर दिया। खाक जे जर्रन के सुरैया ते आला करे छड़ियो। कहे मईयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर सां गॾु हुजण, मदीने वारे साईं जी रिफ़ाकत में हुजण। तव्हां सम्झो था? हाणे हुजूर सां जेके गॾु हुया उन्हनि खे छा सॾींदासीं जी? छा उहे सखी न हुया? छा उहे आबिद न हुया? छा उहे मुजाहिद न हुया? छा उहे शहीद न हुया? छा उहे खैरातुल करण वारा न हुया? छा उहे हाजी न हुया? छा उहे गाज़ी न हुया? छा उहे रातुनि जे जागण वारा न हुया? हुया या न हुया? पर अॼु ताईं कंहिं बि ईअं कोन चयो त हुजूर जा मुजाहिद, हुजूर जा गाज़ी, हुजूर जा निमाज़ी, हुजूर जा हाजी, ईअं न, हुजूर जा छा सोहबतुन में वेहण वारा, मजलिसुन में वेहण वारा, नबी जे पुठियां निमाज़ूं पढ़ण वारा। हबीब हीअं हलनि न, महबूब हीअं हलनि त असां बि गॾिजी। ऐं हिकिड़ी रिवायत में ईअं थो अचे त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कॾहिं हीअं कंदा हा जो सहाबन खे चवंदा तव्हां अॻियों हलो, मां तव्हांजे पुठियों थो अचां। कुर्बान या रसूल अल्लाह, तुझे अखलाक तां सदके वञा। ईअं लॻंदो हो जीअं को रेवड़ बकरियुनि जो धण हूंदो आहे न, उनखे धनार काहे हलंदो आहे, उनखे संभालींदो हलंदो आहे। असहाबी अॻियों हलंदा हा, मुंहिंजो दिलबर नबी उन्हनि जी निगरानी पुठियों कंदो हुयो। हाय हाय हाय, हुजूर जन सां गॾिजी हलण वारा, मदीने वारे साईं जे सुबुह जो उथी मास्तर स्कूल ॾे वञे, डॉक्टर अस्पताल में वञे, हारी पंहिंजे बनी ते ॿारे ते वञे, ऑफिसर पंहिंजे दफ़्तर में वञे, पर असहाबी उथे त दिलबर मोहम्मद जो दीदार। असहाबी उथे अलस सबा के मर्द मां बकारो बार रवंद, बला कशान मोहब्बत बकूए यार रवंद, बला कशान मोहब्बत बकूए यार रवंद। मोहब्बत जा मारिया, इश्क जा आज़ारिया, सिद्धो अचन त दिलबर नबी जो दीदार अचे कर। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु के हबीबन करीम ने फरमाया त या अबा हुरैरा ज़ुर गिब्बन तज़दुद हुब्बा, ए अबू हुरैरा रोज रोज न अच, हिकिड़ो ॾींहुं तरसी वक़फ़ो करे पोइ अच त मोहब्बत वधई। अर्ज़ थो करे त या रसूल अल्लाह, मोहब्बत घटी कॾहिं आहे? दिल नथी चवे त दिलबर खां परे थिया, मुंहिंजूं अखियूं हुजनि मुंहिंजे यार जो मुखड़ो हुजे, मुंहिंजी दीद हुजे, तुंहिंजी सूरत हुजे, मुंहिंजी दीद हुजे, मुलाए ईद हुजे। मुलाकाते हबीब सादी ईद हो गई, मुलाकाते हबीब सादी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। तेरी सूरत जो तकी, तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई। तेरा ऊंचा है नवा, बस ध्यान मूडे हुजे, मस्त पिया उथंदा वेहंदा था, पर जे जज्बे वारे जी न लत लगी वञे त तुंहिंजा गुनाह पकड़ी। तेरा ऊंचा है नवा, तेना कोई परछावा,
तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई, तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई। मुलाकात हबीब साडी साडा हज अकबरी, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। वल्लज़ीन माहू जेके लजपाल नबी सां गॾु आहिनि। सुभान अल्लाह। इने गॾु हुजण उन्हनि खे रंग लाए छॾिया। उम्मत में आबिद त ॿिया बि घणा थी चुका है। हज़रत पीराने पीर महबूब सुबानी 40 साल सोमानी जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी है। ऐं 4 ॿिया बि अहिड़ा वली आहिनि जन 40 साल पंहिंजी पूरी ज़िंदगी जो वॾो हिसो सोमानी जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी है। पर कंहिं बि असाबी खां इहा ॻाल्हि साबित कोन्हे त को इहे 40 साल उन्होंने इबादत कई हुजे। हज़रत बाबा फरीद गंज शकर चिल्लो माकूस कमायो। चिल्लो माकूस खूह में पाण खे उल्टो लटकायूं, टंगू मथे सिर हेठ, 40 ॾींहं मुसलसल पाण खे लटकाए छॾियो। निमाज़ टाइम ते बुरी त खोलनि, निमाज़ पढ़ी वरी पाण खे लटकाए छॾे। आज जानो हाल बणायूं त मन रब राज़ी थी। 40 ॾींहं जनी चिल्लो पूरो पियो थिए त हिकिड़ो कांव शैतान हो कांव जी शक्ल में आयो। कंहिंजी शक्ल में? केर हो? शैतान। ऐं साईं जन जूं अखियूं कढण लॻो, अखियुनि में ठोंगा हणण लॻो त हज़रत बाबा फरीद गंज शकर रहमतुल्लाह अलैह फरमायो, तन सुका पंजर बणिया अज अखियां खोंडे कांग। देख फरीदा किस्मत साडी अञा न मिलिया यार। आवाज आयो फरीद, ओ फरीद यो कांग नाहे शैताना, हकल दीस हटी विंदो अज तुझे ला तजल्लियूं खुली दीदार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। के असाबी चिल्लो माकूस कोन कयो, के असाबी एतिरियूं इबादतूं कोन कयूं जेतिरियूं उम्मत में अकाबिर औलिया इबादतूं कयूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, पर इबादतुनि में त पोयां बि घणा हुया, पर असहाबी जे शान सां न मिली सघिया। साईं फरमाइनि था त जेकॾहिं तव्हां सोन ऐं चांदी जबल उहद सोन जो थी वञे न, इहो सोन जो उहद ख़ैरात कयो, पर मुंहिंजे असाबी हिकिड़ो मुद या मुद जो अधु ख़ैरात कयो हुजे, चांवर जो दाणो बि न ख़ैरात कयो हुजे, तव्हांजो सोन जो जबल असाबी जे मट नथो बणिजी सघे। सुभान अल्लाह। छाजे करे? वल्लज़ीन मअहू, मोहम्मद मिठे सां गॾु हुजनि। सुभान अल्लाह। यौम ला युख़्ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीन आमनू मअहू, जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त अल्लाह पंहिंजे महबूब खे ॾुखारो न छॾींदो। वल्लज़ीन माहू, ऐं जेके उन सां गॾु आहिनि इन्हनि खे बि रब ख़्वार न कंदो। छो? वल्लज़ीन आमनू माहू, जन इन महबूब सां गॾु ईमान आंदो आहे, उनजी मैयत में, उनजी मुसाहिबत में, उनजे संगत में अची ईमान आंदो आहे। हाणे इन्हनि जो शान छा हूंदो? नूरुहुम यसआ बैन ऐदीहिम। अल्लाह, मुझे ध्यान कजो। कुरान तो फरमाए त नूरुहुम, इन्हनि जो नूर। ये रब ने फरमाया त नूरुल्लाह बैन ऐदीहिम,
अल्लाह जो नूर इन्हनि जे अॻियां हूंदो न। कुरान तो फरमाए त नूरुहुम इन्हनि जो पंहिंजो सुभान अल्लाह। यसा बैन ऐदीहिम व बिअयमानिहिम, इन्हनि जो नूर इन्हनि जे अॻियां बि हूंदो, इन्हनि जे साॼे बि ड्रोड़ंदो हूंदो। गाॾी हलंदी आहे सर्च लाइट निकिरंदी आहे, जग रोशन करे छॾींदी आहे। जॾहिं असाबी ईंदा त नूरुहुम यसा बैन ऐदीहिम व बिअयमानिहिम, इन्हनि जे अॻियों बि नूर हूंदो, इन्हनि जे साॼे बि नूर हूंदो। मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे। नूर हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे, हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे, हम गुनहगारों को नूर आंखों में तो वरी रब के अर्ज कंदा, रब्बना यक़ूलून रब्बना अतमिम लना नूरना, नूरना जमा मुतकल्लिमा नूरना, मौला असांजे नूर के अञा बि मुकम्मिल कर, अञा बि असांखे चिलाओ दे, रोशनी दे, अञा बि असांजे नूर खे चमकाए छॾे। मुनाफिक वरी ऊंदा हिन में हूंदा, मुनाफिक ऊंदा हिन में थापा खाईंदा पिया। ओ चयो वेंदो न, इरजिऊ वराअकुम फल्तमिसू नूरा, मोटी वञो पोइ ते हिते नूर न मिलंदो, हिते जेके नूर होॾो खणी आया उहे नूर वारा, पोइ ते वञो, वञी नूर वारनि सां वेहो त नूर मिले। वल्लज़ीन माहू, नूर वारनि सां वेहो त नूर मिलेव, न त इहे थापा ई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, रब तो फरमाए लाकिन रसूल वल्लज़ीन आमनू माहू, पर रसूल ऐं उहे माण्हू जन उन सां गॾु महू। अॼु मुंहिंजो सॼो मौज़ू आहे महू, मीम ऐं मह, इन ॿिनि हरफनि ते मुंहिंजो सॼी तकरीर, पोइ कलाक कयां ॾेढ कयां, जे वेहंदो त टे बि कंदुसि, जेतिरे ताईं वापसि सां ॿुधंदो। अञा हिकिड़ी चोग सुबुह जो बि ॾींदासीं, सुभान अल्लाह। रब तो फरमाए वल्लज़ीन आमनू महू जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम, जेके रसूल सां गॾु ईमान आणण वारा आहिनि, ये जिहाद था कनि पंहिंजे मालनि सां, पंहिंजे जायुनि सां। व उलाइक लहुमुल खैरात व उलाइक हुमुल मुफलिहून। खैरात सब इन्हनि जे लाइ। मस्जिद रे वेंदा आहियूं त अलाह को खैरात था वठूं जी, अदा मुर्शिद जे दर ते था वञूं, साईं को खैरात वठंदा, अदा अलाह वारनि वटि था वञूं, खैरात वठंदासीं। तूं घुर जेतिरी मिलई
पर अल्लाह पान तो ऐलान करे व उलाइक लहुमुल खैरात, इन्हनि असहाबनि जे लाइ सभु खैरातूं मौजूद आहिनि। सुभान अल्लाह। तू छोटकारो घुरंदो ही, दुआऊं घुरंदो ही, तलब कंदो ही, पर जेके मईयत मुहम्मदी में ने रब तो फरमाए व उलाइक हुमुल मुफलिहून। सुभान अल्लाह। छोटकारे वारा, फलाह वारा, बहबूदी वारा, नजात वारा, जन्नत जा हकदार इहे तव जेके मुहम्मद मिटे सां गॾु। सुभान अल्लाह। तू चवंदो ही अल्लाह अशल राज़ी थे, केड़ा केड़ा चवंदा? पर इहा ख़बर त कोन्हे, कंहिंजे निड़ ते लिखियल कोन्हे त कंहिंसां रब राज़ी आ, कंहिंसां नाराज़। कंहिंखे ख़बर नाहे ख़ौस कुतुब कलंदर बि रोंदा विया त अशल रब राज़ी थे। मुझा दोस्तों सोने हबीब फरमायो हिकड़ा मानू इबादत कंदे कंदे नेकी जा कम कंदे कंदे जन्नत के एतरो वेझो थींदा जो हिकड़ी गिराट बाकी जन्नत बचंदी। वरी एड़ो कम कंदा जो वे जहन्नम में धू करे गिरंदा। हिकड़ा मानू गुनाह करे करे, बुराइयों करे करे, बेफरमानियों करे करे दोज़ख के हिकड़ी गिराट छॾींदा। वरी को एड़ो कम कंदा जो जन्नत जा हकदार। इन्नमल अमाल बिल खवातीम, अमलन जो दारो मदार पछाड़ियुनि ते आ। फ़कीर दुआ घुर रब शल पछाड़ी चङी करे। अल्लाह शल पछाड़ी चङी करे। अब्बा कंहिंखे ख़बर ना आहे पछाड़ी छा थियण वारी आहे। ओ मिठा ओ मुजादा, पर इहे खुश नसीब जमायत मुझे मिठे मोहम्मद सां गॾु रहण वारा, जिन के अल्लाह तो ऐलान फरमाए त रज़ियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु, अल्लाह इन्हनि खां राज़ी थी वियो, इहे अल्लाह खां राज़ी थी विया। इहो सर्टिफिकेट, इहो चिठो अल्लाह जी रज़ा जो जे मिलियो आ त मदीने वारे साईं जे असहाबन खे मिलियो आ। छाजे करे? मुंहिंजा दोस्तो सईद बिन जुबैर वॾो ताबई आ, असहाबन खे ॾिसण वारो आ। सईद बिन मुसय्यब वॾो ताबई आ, वॾे शान वारो आ। मुझा दोस्तों इमाम आज़म मुजतहिदा वॾे शान वारो आ। इमाम शाफ़ी वक्त जो इमाम आ। इमाम मालिक अइम्मतुल हरमैन आ। मुझा दोस्तों इमामुल हरमैन आ, वॾे शान वारो आ। पर मिठा रज़ियल्लाहु अन्हुम जो सर्टिफिकेट ताबइन वटि बि नाहे, ताबइन वटि बि नाहे, पर इहो सर्टिफिकेट आहे त सिर्फ हुजूर जे असहाबन खे आहे। हाँ जेकी उन्हनि सां एहसान सां ताबेदारी कंदा, वल्लज़ीन तबऊहुम बेहसान, जेके उन्हनि जी ताबेदारी कंदा एहसान सां, पर उहा एहसान बि अचे न, उहा ताबेदारी बि अचे न, पोइ बि एहसान सां ताबेदारी कनि, भली उन्हनि जी पैरवी कंदा साहबनि जी, पर पोइ बि रब जी मर्ज़ी आ। पर जेकॾहिं ग्रंटेड रब जी रज़ा मिलियल आ त हुजूर जे असहाबन खे मिलियल आ। छाजे करे जो वल्लज़ीन मअहू महबूब सां गॾिजो हुया। पुट अल्लाह जे प्यारनि सां गॾु रहण, अल्लाह जे प्यारनि सां गॾु रहण का मामूली शइ न अथव। हाणे अचो त मां तव्हांखे क़ुर में जा कुझु वाक़िया ॿुधायां त अल्लाह जे प्यारनि सां गॾु रहण में छा थो मिले। ही त हिकु आयत ॿुधाई मैं हुजूर जे ख़ासि हुजूर जे सामने। अचो अल्लाह जो नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम
केर गाला अब आने लाउड के तो चिट्टो कर दो अल्लाह मदीने उमानी हुई हजरत नूह नजीउल्लाह अल्लाह जो रसूल आ रब जो प्यारो पैगंबर आ पर उन्हें जो पुटरो आ जेडी मल तूफान आयो बेड़ी ठाई वो चई त मूसा बेड़ी में चढ़ो मूसा गड थियो पंजी कौम के पंजे मानन के चई त मूसा गड थियो न मञो सवाए 40 ॼणनि जे पर संदस पुट हुयो उनखे तो फरमाया बुनैयर कब मअना ए पुत्र स्वार थी असां सां मअना असां सां गॾु इरकब मअना वला तकुन मअल काफिरीन मअल काफिरन सां गॾु न थी असां सां गॾु थी ब मयत हुयो न हिकड़ी काफिरन जी संगत हुई बी नूह नबी जी संगत हुई हजरत नूह फरमायो त पुत्र आही त मुझो बच्चो आही त मुझे जिगर जो टुकड़ो पर जे छोटकारो तो चाही त मूसा गड जड़ो पवंदुई मूसा गड रहणो पवंदुई मूसा गड चढ़णो पवंदुई वही तजरी बिन फी मौजिन कल जिबाल वा बेड़ी मौजुन में हले पई वीरुन में हले पई वे वीरू इए हुयूं जे जबल पहाड़ ईंदा जबलन जे ॾूं मौजूं पियूं अचनि जबलन जे ॾूं वीरूं पियूं थनि वनादा नूह निब्नहु वकान फी मअज़िल हज़रत नूह रड़ कई दाह कई ओ पुट बुढ़ी वींदे ओ बच्चा बुढ़ी वींदे या बुनैयर कब माना ओ पुट हलिया मूसा गॾु थी मुंहिंजी मैयत में आ मूसा साथ ॾे मुझे वेझड़ाइब में आ बची वींदे वला तकुन मल काफिरीन बच्चा काफरन जी मैयत में न वञो काफरन सां न गॾु काल सआवी इला जबलिन यसमुनी मिनल माए चवण लॻो त बाबा तोसां न गॾुसि हिन जबल ते चढ़ी वेंदुसि उहो जबल यसमुनी मिनल माए मूंखे पाणीअ खां ॿोॾ खां ही जबल बचाईंदो हज़रत नूह फरमायो काल ला आसिमल यौम ओ पुट अॼु अल्लाह जे कहर खां केर न बचाईंदुई केर न बचाईंदुई न जबलन पहाड़न ते सिर बची सघंदुई ला आसिमल यौम मिन अमरिल्लाह अल्लाह जे अमर खां अल्लाह जे कहर खां अल्लाह जे अज़ाब वारे फैसले खां केर न बचाईंदुई जे बचणो अथई त मूंसां गॾु थी मअना मअना इरकब मअना पुट असां सां गॾु चढ़ असां सां गॾु सुवार थी ओ पुट हिन खण खां परे न थी हाय 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 मुंहिंजा दोस्तो पर न मञई मैयत में न आयो सोने नबी नूह जे रिफाकत में न आयो बेड़ीअ में न चढ़ियो वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन हीअं पुट बीठो आहे हीअं पीउ बीठो आहे हीअं पुट साम्हूं आहे हीअं पीउ साम्हूं आहे ॻाल्हि ॿोल हले पई चवे पियो पुट या बुनैयर कब माना ओ पुटड़ा बुनैयर प्यार जो लफ़्ज़ आहे जीअं असां सिंधी में चवंदा ओ बचड़ा ए मेरे चहीते बेटे जे प्यार मां सरबो अरबी में बुनैयर सरबो प्यार जो लफ़्ज़
या पुनैयर कब माना, ओ बचड़ा ओ पुटड़ा, हलिया हलिया मूसा चढ़ मुझी रिफाकत में आ, पर ना आयो। कुरान तो फरमाए हाल बैनहुमल मौज, ओच तो पिन्नी जे विच में वीर अची वई, वॾी पाणीअ जी लहर अची वई, फकान मिनल मुग़रक़ीन, पुटण वारनि में छा थी वियो। पीउ ॾिसे बीठो हीअं साम्हूं निगाहुनि जे ॿुॾी वियो, गरक थी वियो, पाणी में बर्बाद थी वियो। मुंहिंजा दोस्तो क़ुरान सबक ॾिनो त जेको अल्लाह जे प्यारनि सां गॾु आयो छुटल आहे, जेको अल्लाह जे प्यारनि खां परे थी वियो इहो ॿुॾी वियो। छाजो फकान मिनल मुग़रक़ीन, ॿुॾण वारनि में ये ॿिया ॿुॾी विया, बेफ़रमान ॿुॾी विया, जेके माना खां परे हुया न उहे हड़ई ॿुॾी विया। उन सां गॾु भली पुट छो न हुजे, पुट समझण जी ॻाल्हि आहे। अल्लाह वारनि खां परे न थिजो, अल्लाह वारनि खां परे न थिजो, खुदा जे वलीअनि खां परे न थिजो। जे परे हटी वियो फकान मिनल मुग़रक़ीन। ऐं ॿी जाइ ते क़ुरान तो फरमाए ज़ुर्रियत मन हमलना मअ नूहिन इन्नहु कान अब्दन शकूरा। उहा हिकिड़ी जमायत हुई, ज़ुर्रियत हुई जेके हमलना मअ नूह, जेके नूह सां गॾु हुया। केर? जेके नूह सां गॾु हुया। बेशक इहो नूह अल्लाह जो वॾो शुक्रगुज़ार बानो हुयो। वो जेके उन सां गॾु हुया फअनजयनाहु वल्लज़ीन मअहु बिरहमतिन मिन्ना। सही सूरह आराफ आयत नंबर 5 कुरान तो फरमाए फअनजयनाहु, पोइ असां इने नूह खे नजात ॾिनीसीं, वल्लज़ीन मअहु, जेके इने सां गॾु हुया उन्हनि खे बि नजात ॾिनीसीं। नूह बि छोटकारो पाए वियो, जेके उन सां गॾु हुया उहे बि बची विया, कामयाब थी विया। वक़ताना दाबिरल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना, ऐं जन असांजे आयतुनि जो इनकार कयो, अल्लाह जो फरमाए असां उन्हनि जूं पाड़ूं पटे छॾियूंसीं। पुट क़ुरान वक़त अना ऐं कटे छॾियूंसीं, कपे छॾियूंसीं। दाबिरल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना, जन असांजे आयतुनि जो इनकार कयो, जन असांजे आयतुनि खे कूड़ो चयो, असां उन्हनि जूं पाड़ूं ई पटे छॾियूंसीं। मालूम थियो जेको अल्लाह वारनि खां छिजे थो न उन जूं पाड़ूं पटिजी थियूं वञनि, उन्हनि जूं पाड़ूं पटिजी थियूं वञनि। कन खोले ॿुधो फ़क़ीरो, रब खां दुआ घुरो त मुंहिंजा मौला पंहिंजे मुर्शिद खां असांखे परे न कजो। सुभान अल्लाह। वरी अचो हज़रत हूद जो बारे में कुरान तो फरमाए वलम्मा जा अमरुना नज्जैना हूदन वल्लज़ीन आमनू माहू बिरहमतिन मिन्ना व नज्जैनाहुम मिन अज़ाबिन ग़लीज़। ये चिणके यको पे तो नंढ करी तो आयो छाजे लाई मूंखे इहो ॿुधायो तो आयो छाजे लाई। जीअं तकरीर शुरू कई त मैं यको नंढ में चो सल्लल्लाहु अलैहि या रब तो फरमाए त जॾहिं असांजो अज़ाब आयो वलम्मा जा अमरुना,
जॾहिं असांजे अज़ाब जो हुक्म नाज़िल थियो नजैना हूदन असां हूद अलैहिस्सलाम खे छोटकारो ॾिनोसीं अज़ाब खां बचायोसीं रुगे हूद वल्लज़ीन आमनू ऐं उहे माण्हू जन नूह सां हूद सां गॾु ईमान आंदो हुयो नूह बि बची वियो ऐं जेके वल्लज़ीन माहू जेके नूह सां हूद सां गॾु हुया वनज्जैनाहुम मिन अज़ाबिन गलीज़ सख्त गलीज़ पुछड़े गंदे अज़ाब खां असां उन्हनि खे बचाए छॾियोसीं केर बची विया जेके नूह सां हूद सां गॾु हुया वरी अच हज़रत सालेह जो किस्सो क़ुरान जो बयान फलम्मा जा अमरुना नजैना सालिहन वल्लज़ीन आमनू महू बिरहमतिन मिन्ना व मिन खिज़्य यौमिइज़ इन रब्बक हुवल कवियुल अज़ीज़ जॾहिं असांजे अज़ाब जो हुक्म नाज़िल थियो जॾहिं अज़ाब कड़की आयो त नजैना सालिहा असां पंहिंजे नबी सालिह खे बचाए वरितोसीं रुगे सालिह न पर वल्लज़ीन आमनू मअहू जन बि सालिह सां गॾु ईमान आंदो हुयो जेके सालिह जा साथी हुया उन्हनि खे बि बचायोसीं कीअं रहमत मिन्ना पंहिंजी रहमत सां ऐं उन्हनि खे उन दिहाड़े जे अज़ाब वारी ख्वारी खां ज़िल्लत खां असां बचाए वरितोसीं इन रब्बक हुवल कवियुल अज़ीज़ बेशक तुंहिंजो पालनहार वॾी ताक़त वारो वॾो ग़ालिब रब आहे जे मारणु चाहे त मारे छॾे तबाह करे छॾे मुंहिंजा दोस्तो हज़रत सालेह जी क़ौम ते जेको ज़िलज़िलो आयो जेका अज़ाब जी रड़ थी दाह थी जे गजगोड़ थींदी आहे अहिड़ी गजगोड़ वांगुर हैबतनाक आवाज़ थियो उन हैबतनाक आवाज़ में 350 किलोमीटर ताईं ज़िलज़िलो आयो आहे जबल चीरजी विया टुकड़ा टुकड़ा थी विया अञा ताईं उहे चीरिया बीठा आहिनि मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो मदाइन सालिह सऊदी अरब में मदाइन सालिह जो इलाइक़ो आहे वो मां पाण ॾिसी आयो आहियां जबल हीअं काश काश टुकड़ा टुकड़ा चीरिया पिया आहिनि इहो ज़िलज़िलो आयो अहिड़ी हैबतनाक हकल थी जो वसमूद अलज़ीन जाबु सखर बिलवाद जबलनि खे टोड़े उन्हनि वादियुनि में उन्हनि पंहिंजा घर ठाहिया हुया पर जेॾी महिल अल्लाह जो अज़ाब आयो त गोॾनि भर किरियल पइजी विया साह निकिरी विया याम फाटी विया ज़मीन चुंबी वई ज़मीन धुती वई सिलसिले में खल्क तबाह थी वई थोड़ो सिलसिले में माण्हू मरन पिया पर सालिह बि सलामत हो त सालिह जा साथी बि सलामत हो ज़मीन साॻी हुई धरती साॻी हुई सालिह ॿिए पासे कोन वियो हो उहा ई ज़मीन हुई उहो ई इलाइक़ो हुयो रब तो फरमाए फलम्मा जा अमरुना नजैना सालिहा असां सालिह खे बचाए ऐं सालिह खे मञण वारा वल्लज़ीन मअहू वल्लज़ीन आमनू मअहू जन सालिह सां गॾु ईमान आंदो साईं मुफ्ती साहब सही तो तर्जुमो कया हां सुभान अल्लाह कुरान जो तर्जुमो भी लिखियो थम इंशाअल्लाह जल्द तव्हां ताईं ईंदो पढ़ंदा वेंदो जणो कुरान सां कचहरी कंदा वेंदो वरी ॿुधो हज़रत शुएब जो वाक़ियो तो कुरान बयान फरमाए वलम्मा जा अमरुना नजैना शुएबा जॾहिं असांजे अज़ाब जो हुक्म आयो त असां शुएब खे बचाए वरितोसीं वल्लज़ीन आमनू माहू बिरहमतिन मिन्ना ऐं जनबे शुएब सां गॾु ईमान आंदो हुयो उन्हनि मोमिननि खे बि असां बचायोसीं
وأخذت الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين. ओवे जेके शुएब खां टुटी विया, परते हटी विया, साथ छॾे विया, नबीअ खां परे पइजी विया, उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी ज़ोरदार हैबत सेह वॾो आवाज़ ते कड़कियो। उहे पंहिंजे घरनि में गोॾनि भर हीअं पिया रहिया ऐं ईअं जीअं न खचीअ जा थोड़ सुकल उन्हनि खे बाहि कारा ते छॾींदी आहे या हवाऊं उनखे कारो करे छॾींदियूं आहिनि, शिकिलियूं उन्हनि जूं कारियूं थी वियूं, गोॾनि भर पियल रहिया। उहे मुजरिम जेके साले खां शुएब खां हटी विया से अज़ाब में पकड़जी विया, जेके शुएब सां गॾु हुया से बची विया। हाणे इन्हनि सभिनी नबियनि जे वाक्यनि में लफ़्ज़ अचे थो नजैना, असां बचायोसीं। अल्लाह जी बि नज़र हूंदी आहे त मुंजनि सां कहिड़ा आहिनि ऐं मुंजनि खां परे कहिड़ा आहिनि। सम्झ वाले न सम्झो, रब ॾिसे थो त मुंहिंजे बाननि सां कहिड़ा कहिड़ा इन घण खां छिना था वञनि, कहिड़ा इन्हनि सां गॾु आहिनि। अल्लाह करे जॾहिं महिल रब असां किथे नज़र फेराए न, रहमत वारी नज़र असां ते करे त असां उनजे वलियनि सां गॾु हुजूं। हाणे नबी त न ईंदा न, नबीअ त न ईंदा न, अना ख़ातमन नबीयीन ला नबी अबदी। मदीने वारे साईं खां पोइ क़यामत ताईं को नबी न ईंदो। जे ईसा अलैहिस्सलाम ईंदो त माण्हुनि खे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो पढ़ी, ॿियो को नबी न ईंदो। हाणे कंहिंजी मैयत छोटकारो ॾींदी, कंहिंजी रिफ़ाक़त छोटकारो ॾींदी, अल्लाह वारनि जी। ये नाइब नबी हूंदा है, चओ ये नबी जा नाइब हूंदा आहिनि। ऐं वरी अच क़ुरान खां पुछ त मूसा अलैहिस्सलाम सां जेके गॾु हुया जी, तवज्जो, सुभान अल्लाह। व अंजैना मूसा व मन मअहू अजमईन। ऐं असां बचायोसीं मूसा खे बचायोसीं बहरे कुलज़म मजा, पानी जे पुटण मजा असां मूसा खे बचायोसीं। वमन मअहू अजमईन, ऐं जेके बि मूसा सां गॾु हुया सभिनी खे बचायो। अजमईन, सब जो सब, हिकिड़ो बि न छॾियोसीं। सभई त आबिद ज़ाहिद बि कोन हुया न, के हीणा हुया, के पंहिंजो जेकी घटि इबादत वारा हुया, पर हुया त साथ में हुया त मूसा जे साथ में न। रब तो फरमाए माहू, साॻो मां थो अचे, माहू अजमईन, जेके हिन सां गॾु हुया उन्हनि सभिनी खे बचाए छॾियो। सुभान अल्लाह। सुम्मा अग़रक़नल आख़रीन, हे अजमईन आख़रीन माना ॿिया या पोइते पियल हटियल जेके बाक़ी बचल जेके मूसा सां गॾु न हुया, उहे आख़रीन, ये ॿिए दर्जे जा। पहिरियां उहे हुया जेके मूसा सां गॾु हुया, ये अवलीन हुया जेके मूसा सां गॾु हुया। ऐं जेके आख़रीन हुया ॿिया हुया, ॿिया थारिया गैर। अल्लाह चए थो ये मुंहिंजा गैर है जी, जेके मूसा सां गॾु आहिनि से मुंहिंजा, जेके मूसा जा न आहिनि से मुंहिंजा न आहिनि। ये आख़रीन हटी वञो, ॿुॾो वञी कुलज़म में। अजीब ॻाल्हि आहे, दरिया साॻो हुयो, बहर साॻो हुयो, फिरौन बि लश्कर सूधो उन ही दरिया में घिड़ियो जे दरिया में मूसा है। मूसा जी जमायत कौम बनी इसराइल साॻे दरिया में जा हज़रत मूसा पंहिंजे साथियुनि अजमईन सूधो छुटी अंजैना, असां बचाए वरितोसीं। ऐं जेकी पोइते रहिजी विया, जेके मूसा जा न हुया से रब जा न हुया, जेके मूसा जा आहिनि से अल्लाह जा। हाँ, फिरौन पियो चवे हज़रत मूसा खे त
ते मूसा मां समझा तो ते को जादू थियल आहे। हजरत मूसा वरी चयोस व इन्नी लअज़ुन्नुक या फिरऔन मसबूरा। ओ फिरौन मां समझा तो त तू हलाक ऐं बर्बाद थियण वारो ई। फअराद अन यस्तफिज़हुम मिनल अर्द फअग़रक़नाहु व मन मअहू जमीआ। जॾहिं अल्लाह फिरौन के बर्बाद करण चाहियो त पंहिंजी ज़मीन मां कढियईंस, माड़ियुनि मां पंगुलनि मां कढियईंस। हल पोइ निकिरो ॿाहिरि। पंहिंजे लश्कर सूधो फिरौन निकितो, मूसा पंहिंजे गुलामनि सूधो निकितो, मूसा पंहिंजे मुरीदनि सूधो निकितो, फिरौन पंहिंजे लश्कर ऐं पंहिंजे हामियुनि सूधो निकितो। हाणे हुते क़ुरान फरमाए थो त अंजैना मूसा व मम्माहू अजमईन, मूसा ऐं उनजे साथियुनि सभिनी खे बचायो थी। हिते तो रब फरमाए फअग़रक़नाहु व मन मअहू जमीआ। पोइ असां फिरौन खे बि ॿोड़ियोसीं ऐं जेके बि फिरौन सां गॾु हुया सभिनी खे ॿोड़े छॾियोसीं। मूसा ऐं फिरौन मअहू, जेके फिरौन सां गॾु हुया उहे छा थियो? ॿुॾी विया। जेके फिरौन सां गॾु हुया उहे सभु जो सभु ॿुॾी विया। जेके मूसा सां गॾु हुया उहे सभु जो सभु। सुभान अल्लाह। अञा केतिरा क़ुरान मां दलील ॾियां, अञा ॿुधायां? चओ सल्लल्लाहु अलैहि या रब तो फरमाए त ए मोमिनो, ए ईमान वारो, जॾहिं तव्हां आशिक रसूल बणायो त पोइ मुनाफिकनि सां न वेझो। फला तक़उदू मअहुम, ओ इन्हनि मुनाफिकनि सां मुनाफिकनि सां न गॾिजो, मुनाफिकन सां गॾिजी न वेझो। हत्ता यखूदू फी हदीसिन गैरिही इन्नकुम इज़म मिस्लुहुम। जेसी ते ये मुनाफिक वाली ॻाल्हियूं करदा न, इनसां गॾिजी न वेझो। बोलजाव तकलीफ़ नहीं जा। सुभान अल्लाह। जॾहिं मुनाफिकत जूं ॻाल्हियूं था कनि, तव्हां इन्हनि सां गॾिजी न वेझो। जेकॾहिं तव्हां इन्हनि सां गॾिजी वेठो, इन्नकुम इज़म मिस्लुहुम, त पोइ उन वक़्तु तव्हां बि उन्हनि जहिड़ा आहियो। जे मुनाफिकन सां गॾिजी वेठो, मुखालिफन सां गॾिजी वेठो, रसूल जे बेअदबन सां गॾिजी वेठो, पीर जे मुखालिफन सां गॾिजी वेठो, मुर्शिद जे मुखालिफन सां गॾिजी वेठो, क़ुरान तो फरमाए इन्नकुम इज़न मिस्लुहुम, त उन वक़्तु तव्हां बि उन्हनि वांगुरु आहियो, उन्हनि जहिड़ा आहियो। मां बि रब रियायत कोन कंदो सां, रियायत मां बि कोन कंदो सां। कीअं? इन्नल्लाह जामिउल मुनाफिकीन वल काफिरीन फी जहन्नम जमीआ। अल्लाह ताला मुनाफिकन के काफरन के इन्हीं के गदाए ऐं सभिनी के दोज़ख में फिटो। तू चईंदो मां काफरन सां त कोन थो वियां, क़ुरान था पढ़नि, हे बि त अला अला जी ॻाल्हि था कनि। इन्हनि मुनाफिकन सां तो गॾिजी वेही, रब तो फरमाए मुनाफिकन के काफरन के, जेके हुजूर जा बेअदब आहिनि, गुस्ताख आहिनि न, इहे बि चङा मुड़स त कोन्हनि न। कुत्तो त हूअं ई कुत्तो आहे न, पोइ कारो हुजे या भॻो हुजे। साईं हे बग्गो आहे, अछड़ो आहे, माशाअल्लाह हिन जा कन बि सुठड़ा आहिनि, अरे कुत्तो त उहो कुत्तो आहे। साईं हे बगड़ो आहे, ॾाढो सुठड़ो आहे, हिकु कुतड़ो आहे, बसि ॾाढो चौकीदारी जो जे दीवार जो भौंकड़ अथसि। अरे भौंके नथो पियो न, सम्झो या कोन सम्झो?
हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फ सानी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था हर के बा पीरे तू बद बाशद व तू बा निको बाशी अज तो सग बेहतर अस्त जेको तुझे मुर्शिद सा खराब हले तू वरी उन सा भाकुड़ पायूं वेठो ही तू उन सा बखियो वेठो ही तू उन के इज्जत ऐं मान तो दी तो का कुत्तो भी भलो आ कुत्ते के भी मालिक जी सुञाण हां कुत्तो भी तो का भलो आ मुनाफिकन के ए काफरन के इनन बिनी के रब गडाए ए दोजख में फिट ये ना है तो हे त कलमो पढ़ियो वेठा है ना मुनाफिक कलमो पढ़न था ना कलमो पढ़न था पर मुझे नबी जा बेअदब है गुस्ताख है नबी जे शान में भौंकन था नाशास्ता लफ्ज गालाइन का चवन था तो नबी जी इज्जत वडे भा जेतरी है जेके चवंदा त गद ऐं घोड़े जो ख्याल दिल में अचे नमाज न भजंदी नबी जो ख्याल दिल में अचे नमाज भजी पवंदी हां छा उन्हनि सां तो कोई गॾिजी वेहण ठहे थो उन्हनि सां गॾिजी वेहण तोखे मुनासिब लॻे थो ॿुधा जवाब दे मूंखे गैरतमंद नबी जी गैरत हूंदी आहे आशिक रसूल जे सीने में गैरत हूंदी आहे मुरीद जे दिल में पंहिंजे मुर्शिद जी गैरत हूंदी आहे गैरतमंद मुरीद थी बेगैरत मुरीद न थी असांखे बेगैरत मुरीद जी ज़रूरत ई न आहे हिते उहो खपे जेको गैरतमंद पुट हुजे मुर्शिद जो मुखालिफ उन सां गॾिजी वेही तूं कहिड़ी गैरत में हां ओ मिठा अल्लाह तो फरमाए त इन्नकुम इज़न मिस्लुहुम जे उन्हनि सां गॾिजी वेठा हो मुनाफिकत वेठा था कनि तव्हां उन्हनि सां गॾु वेठा हो त तव्हां बि उन्हनि जहिड़ा आहियो उन्हनि जे मिसल आहियो उन्हनि वांगुरु आहियो ऐं पोइ नतीजो छा थींदो काफ़रनि मुनाफिकनि खे गॾाए सलाड़े मिठा त पोइ मैयत मुनाफिकनि जी खपे या मोमिननि जी खपे मैयत खपे मुर्शिद जी अॼु सोनो नबी बेशक हयात नबी आहे पर उहा सोहबत त अॼु नथी मिली सघे न असांखे उहा सोहबत अगरि नबवी सोहबत खपई न त पोइ अल्लाह वारनि जी सोहबत में वे सालिहनि जी संगत में वे हींअर मदीने शरीफ़ में हुयुसि त उते मदीना मुनव्वरा में वियुसि रात जो टाइम हो अध रात जो सैयदना अमीर हमजा साईं जे मज़ार ते सैयदना अमीर हमजा जी मज़ार ते वियुसि पोइ मुंहिंजे ख्याल में रात जो सूमर 7 ज़ुल्हज 1436 11:15 बजे ॾिठो पोइ साईं ते सलाम कयुमि फ़कीरनि जमात जे लाइ दुआ घुरियमि सैयदना अमीर हमजा वटि मुंहिंजो तजुर्बो आहे त जॾहिं बि जेका दुआ घुरंदो आहे सा क़बूल पवंदी हे प्लाट जंहिंते तव्हां वेठा आहियो ही प्लाट 5000 फुट प्लाट आहे इहो मूंखे ज़रूरत हुई प्लाट जी जलसे में सोड़ पई थिए ही पहिरीं हीअं हुयो सिर्फ़ प्लाट पोइ उन को घुरियोसीं हुन चयोसीं 3 लख 3.5 लख रुपए 3.5 लख में उन वक़्त में 3.5 लख मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हुई मूं वटि 3.5 कोन सैयदना अमीर हमजा साईं ते वियुसि मुंहिंजे हाणे प्लाट मिले बि थो मुंहिंजा साईं हाणे का महिरबानी कयो अर्ज़ कयुमि ऐं मोटी जिते मुंहिंजी रहाइश हुई उते आयुसि मूंखे कसम अल्लाह जी इज़त ख़ुदा जे वलीअ जे हिन पिड़ में मां कसम सां थो चवां मां जेॾीमहिल आयुसि पंहिंजे होटल में जिते रहाइश हुई अञा दरवाज़े मां दाख़िल न थियुसि अञा दरवाज़े ते पहुतुसि हिकिड़ो माण्हू आयो मूंखे चईं तव्हां जे लाइ मूं कुझु नज़रानो आंदो आहे क़बूल छा पैसा कढी मूंखे ॾिनई 3.5 लख पूरा मां अल्लाह जी इज़त जो कसम खणी थो चवां ही हक़ीक़त तव्हांखे ॿुधाए 3.5 लख हींअर माण्हू को कुझु 3.5 रुपया कोन ॾींदा
साडा 3 लख कसोली गाल तो कोने ना ये जेला दिल थी खपे पैसे देण जेला दिल थी खपे समझो ता सो उन्हें रात तक उस उते को दुआ घुरियो फकीरन जमात जे इंशाअल्लाह उन्हें दुआ जो असर ताके मिलियो आ या मिलंदो इंशाअल्लाह जे को निस्बत रखण वारो फकीर आहे उन्हें के वो दुआ मिली आ अञा मिलंदी जेके अञा हेडे होडे आहिनि उहे बि सिधा थियनि त उन दुआ जो हिसो उन्हनि जो पेंडिंग में पियो आहे इजो तो उन्हनि खे मिले उते वरी सलाम करे वरी साम्हूं जबल रुमात जिते तीरंदाज हुजूर जन बिहारिया जबल रुमात नंढो जबल आहे दड़ो उन ते चढ़ी वेठुसि पोइ साईं अमीर हमज़ा साईं जे साम्हूं हुजनि वेठो पियो दुरूद शरीफ पढ़ा पियो सलाम पियो कया अर्ज़ पियो कया ओॾी महिल हिकिड़ो शेर ज़हन में के हिकिड़े बेक़दुर माण्हू जो ख़्याल ज़हन में आयो बेक़दुर माण्हू जो ख़्याल ज़हन में आयो उते हिकिड़ो शेर लिखियो अॼु तव्हांखे ॿुधाइण चाहियां ओ छाले मुर्शिद जो छजी कसुड़े मियां तोखे केड़ी लगी आए कसुड़े मियां छाले मुर्शिद जो छजी कसुड़े मियां छाले मुर्शिद जो छाले मुर्शिद जो छजी कसुड़े मियां तोखे केड़ी लगी आए कसुड़े मियां छाले मुर्शिद जो कामिल पीर इहो जो ओट आहे जिते राज़ी मदीने जो घोट आहे कामिल पीर इहो अछोट आहे जिते राज़ी मदीने जो घोट आहे ओ दुनिया उकबाल काबू कोट आहे दा दुनिया उकबाल काबू कोट आहे जिते रहमत जी वॾी वसुड़े मियां छाले मुर्शिद जो छजी दरुड़े मियां छाले मुर्शिद जो छजी दरुड़े मियां तोखे केड़ी लगी आहे कसुड़े मियां छाले मुर्शिद जो जेका पीर रुठो तंहिंखा रब रुठो जेको उन खां टुटो सो आ मूढ़ो मुठो जेका पीर रुठो तंहिंखा रब रुठो जेको उन खां टुटो सो आ मूढ़ो मुठो ओ मिले मुर्शिद खां जन्नत जो चिठो दा मिले मुर्शिद खां जन्नत जो चिठो ओ जंहिंजे हथ में कलम ऐं मसुड़े मियां छाले मुर्शिद जो छजी दरुड़े मियां छाले मुर्शिद जो छजी कसुड़े मियां तोखे केड़ी लगी आहे कसुड़े मियां छाले मुर्शिद जो पहिरीं बि पंहिंजा लक्षण ॾिस वरी हाणे बि ॾिस तूं छा हुए छा मां छा थी विए ओ कामिल पीर जी दुआ मंझ रंगजी वए तूं छा हुए छा मां छा थी वए ओ मुझे सुने फज़लाबादी जे दुआ मंझ रंगजी वए ओ वो दुआ जो दर छाले भुलजी वेंदा वो दुआ जो दर छाले भुलजी वे केड़े डाहे दिनुई इहो दसुड़े मियां जे मुर्शिद वटो हेडा मेहरबानियूं हेडा वड़ हेडा एहसान थिया तोखे विलायत जा दर्जा ॾेई छॾियो तोखे कंहिं न सुॾिनो इन मुर्शिद खे दर छॾण खे कंहिं तोखे इहा सलाह ॾिनी जे सलाह ॾिनई वो सजण त तुंहिंजो नचे पियो ओ केड़े डाहे ॾिनुई इहो दसुड़े मियां
छाले पीर पंजे जो छड़ी कसुड़े मिया छाले मुर्शिद जो वरी वापस वर अञा वेल थई दुनिया चंद घड़ियुनि जो यर खेल थई अञा भी टाइम अञा भी वक्त मोटण वरी वापस वर अञा वेल थई दुनिया चंद घड़ियुनि जो यर खेल थई ओ बिना मुर्शिद जे नियर नेल थई वो बिना मुर्शिद जे नियर नेल थई वञी कीन फंथने में फसुड़े मिया छाले मुर्शिद जो छड़ी कसुड़े मिया छाले पीर पंजे जो ही करमुल्ला जो अर्ज़ आहे वठण कामिल मुर्शिद फर्ज़ आहे ही करमुल्ला जो अर्ज़ आहे वठण कामिल मुर्शिद फर्ज़ आहे वो लाहींदो सब मर्ज़ आहे दा वो लाहींदो सब मर्ज़ आहे वञी दर दिल पर जे रसोड़े मिया ओ वञी दर मुर्शिद जे रसोड़े मिया छाले मुर्शिद जो छड़ी कसुड़े मिया छाले पीर पंजे जो सुभान अल्लाह हाने बुध अल्लाह जो कुरान तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन 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 ओ मैयत वाली गाल पे हले हाने नबी त नाहे हाने नबी जी सोबत त तोखे न मिली सगंदी यो वक्त त अबू बकर ऐं उमर जो हुयो यो भाग त उस्मान ऐं हैदर करार जो हुयो यो भाग त अबू सईद अबू हुरैरे जो हुयो यो भाग त बिलाल हबशी जो सुहैब रूमी जो हुयो भला जे करे हाने तोखे उहा सोबत न मिली आ कुरान तो फरमाए त या अय्युहल्लज़ीन आमनु तकुल्लाह ए ईमान वारा अल्लाह खां डिजो वकूनू ऐं हुजो मअस्सादिकीन गॾु सचन जे सचन सां गॾु हुजो सचन सां गॾु सच्चा केर आहिनि जेके पंहिंजे रब सां सच्चा रसूल सां सच्चा दीन सां सच्चा मसलक सां सच्चा मज़हब सां सच्चा पंहिंजे सिर सां सच्चा पंहिंजे पीर सां सच्चा वयो उन्हनि सच्चनि सां गॾु वियो उन्हनि अल्लाह वारनि सां गॾु वियो पर कीअं वियो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन गॾु हुजो टिकायो पंहिंजे पाण खे उन्हनि सां गॾु मअल्लज़ीन उन्हनि सां गॾु कंहिंसां यदऊन रब्बहुम बिलगदात वल अशी जेके सुबुह या शाम पंहिंजे रब खे पुकारनि था पिया अल्लाह युरीदून वजहू जेके अल्लाह जे मुखड़े जा तालिब आहिनि रब जे जलवन जा तालिब आहिनि रब जी रज़ा जा ॻोल्हाऊ आहिनि जेके रब जे दीदार जा शाइक़ आहिनि उन्हनि सां गॾु वियो उन्हनि सां गॾिजी वियो पर कीअं वेहो वला ताउद ऐनाक अनहुम जॾहिं उन्हनि सां गॾिजी वेहो त उन्हनि खां अखियूं बि न फेराईंदा कयो उन्हनि जे चेहरनि खां मुंहं न मोड़ींदा कयो उन्हनि जे मुखड़नि खे ॾिसंदा कयो उन्हनि जे चेहरनि खे दीद टिकाए ॾिसंदा कयो वला ताउद ऐनाक अनहुम इन्हनि खां अखियूं न फेरायो ॾिसो हेरे ॾिसो हाणे हीअं ॾिसे थो पियो वलीअ जे मज़ार ते नज़र हे आ कीअं फेरा
या हेॾे ॾिसण या हेॾे ॾिसण अखियूं हेॾे करण अखियूं होॾे करण हीअं हूअं रब तो फरमाए त ईअं न कयो अखियूं हेॾे न फेराए होॾे न फेराए जॾहिं तोखे कामिल मुर्शिद मिलियो आहे त हाणे तोखे दीद ॿिए पासे फेराइण जी ज़रूरत कहिड़ी आहे चओ जे तोखे फ़ाइदो न मिलियो आहे त पोइ वञी दीद फेराए चओ तोखे नफ़ो न मिलियो आहे त पोइ हेॾे होॾे भली वाचाए जॾहिं फ़ाइदो मिलियो आहे जॾहिं उन दीद मझां तुंहिंजी ईद थी आहे त पोइ तोखे दीद फेराइण जी ज़रूरत कहिड़ी आहे यार कजे हिकिड़ो घणा तान कजनि दिल बि ॾिजे हिक खे मर समें सधूं कनि उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाइन दोस्ती दर दर दोस्तियूं लाइण चिलविलनि जो कमु आहे चरियनि जो कमु आहे दर दर दोस्तियूं न लाइबियूं आहिनि दर दर दोस्तियूं न लाइबियूं आहिनि यार कजे हिकिड़ो यार कजे हिकिड़ो दिलड़ी ॾिनमि जा तोखे सोना दिलड़ी ॾिनमि जा तोखे साईं दिलड़ी ॾिनमि जा तोखे या वापसि वरण जी नाहे सिर जो कयो मूं सौदो हाजत पुछण जी नाहे सिर जो कयो मूं सौदो हाजत पुछण जी नाहे सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा बराबर हुस्न वारा आहिनि इनकार त कोन्हे न हुस्न वारा खोड़ आहिनि सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा पर तोसां मजाल कंहिंखे सिब में बीहण जी नाहे जानी तोसां मजाल कंहिंखे मुर्शिद तोसां मजाल कंहिंखे सिब में बीहण जी नाहे सिर जो कयो मूं सौदो